28 जनवरी 2026 जे सियारे जी सुबुह लाहौर जे तारीख़ी भाटी गेट भरिसां हिकु औरत पंहिंजी 9 महीननि जी नींगरी खे हंज में खणी वञी रही हुई त ओचितो ज़मीन संदसि पेरनि हेठां गाइब थी वई। मां ऐं नींगरी ॿई हिकु खुलियल मेन हॉल में किरी पयूं। ॿिन्हिनि जा लाश हिकु ई हंध तां न मिली सघिया। औरत जो लाश 3 किलोमीटर परे, जॾहिं त नींगरी जो लाश हिकु ॾींहुं बाद 5 किलोमीटर परे हथ आयो। सरकारी रद्द अमल छो तकरारी बणियो? वाक़े खां पोइ पंजाब हुकूमत शुरूआत में इनखे फेक न्यूज़ करार ॾिनो, जॾहिं त शिकायत कंदड़ वालिद खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो, जिते हुन हिकु राति क़ैद काटी। औरत जे पीउ खां ज़बरदस्ती सादे कागज़ ते अंगूठो बि वरितो वियो। पर जॾहिं मुतासिर ख़ानदान जूं औरतूं मीडिया आॾो आयूं त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ मामले जे नोटिस वरितो, जंहिं बाद वासा जे प्रोजेक्ट मैनेजर, सेफ्टी इंचार्ज ऐं साइट इंचार्ज ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। छा इहो पहिरियों वाक़ियो हो? अफ़सोसनाक तौर ते न। सॼे पंजाब में खुलियल ऐं बग़ैर ढकण वारा मेन हॉल हिकु मुस्तक़िल मसइलो बणिजी चुका आहिनि। लाहौर, पतोकी, करोड़ पक्का, लोधरान ऐं ॿियनि शहरी इलाक़नि में अहिड़ा हादसा बार बार रिपोर्ट थींदा रहिया आहिनि। दिसंबर 2025 में लोधरान ज़िले जे इलाइक़े कस्बे धनोट में 7 सालनि जे रिहान स्कूल वेंदे हिकु खुलियल मेन हॉल में किरी फ़ौत थी वियो। लाहौर में बि अहिड़नि ई वाक़िअनि दौरान केतिरा ई नंढड़ा ॿार हयाती विञाए चुका आहिनि, जिन में 5 सालनि जो ॿार बि शामिल आहे, जेको रिहाइशी इलाइक़े में खुलियल नाले में किरी पियो हो। असल अंग अखर छो साम्हूं नथा अचनि? मेन हॉल में किरी फ़ौत थियण या ज़ख़्मी थियण वारनि वाक़िअनि बाबति को अलॻि सरकारी रिकॉर्ड मौजूद नाहे। अक्सर अहिड़नि केसनि खे पयादल हलंदड़नि जा हादसा या ॿुॾण जे ज़िमरे में शामिल कयो वेंदो आहे, जंहिं सबबि मसइले जे असल संगीनी खे लिकायो वञे थो। रेस्क्यू 1122 मूजिबि साल 2025 दौरान पंजाब में 5,70,000 खां वधीक ज़ख़्मियुनि खे इमदाद ॾिनी वई, जिन मां 11% पयादल हलंदड़नि सां अहिड़ा हादसा पेश आया हुआ। अक्सर करे पंधु कंदड़ ई खुलियल मेन हॉल्स खां सभ खां वधीक मुतासिर थियनि था। इख़्तियारियूं पाण पिणु मञनि थियूं त नालनि या गटरनि में किरण जा केतिरा ई वाक़िआ हुननि ई ज़िमरे में शामिल थी वञनि था। मेन हॉल एतिरा ख़तरनाक छो आहिनि? मरकज़ी सेवरेज लाइनुनि जा मेन हॉल 40 फुट ताईं ऊना हूंदा आहिनि। जेकॾहिं को माण्हू मेन हॉल में किरी पए वेठो, ज़िंदा बचण जा इम्कान तमामु घटि रहिजी वञनि था। इहे मेन हॉल सफ़ाई कंदड़ अमले लाइ बि ख़तरनाक हूंदा आहिनि। फैसलाबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अहिड़ा वाक़िआ रिपोर्ट थिया आहिनि, जिते सफ़ाई कंदड़ मुलाज़िम ज़हरीली गैसुनि या हिफ़ाज़ती सामान खां सवाइ मेन हॉल साफ़ कंदे फ़ौत थी विया। साल 2024 जी शुरूआत में अहिड़ा 2 वाक़िआ सरकारी तौर ते रिपोर्ट थिया, जॾहिं त 2025 में बि अहिड़ा केस साम्हूं ईंदा रहिया। मेन हॉल खुलियल छो रहनि था? पंजाब जी सूरत हाल बि कराची खां घणी मुख़्तलिफ़ न आहे। उते बि मेन हॉल त ढकण गाइब हुजण जो सभ खां वॾो कारण ढकण चोरी थियण आहे। मेन हॉल ढकण लॻभॻि 30 किलोग्राम वज़न वारा हूंदा आहिनि, जेकी चोरी करे स्क्रैप मार्केट में 500 खां 1000 रुपयनि में विकिरो कया वेंदा आहिनि, जॾहिं त नओं ढकण लॻाइण लाइ 8000 खां 12000 रुपयनि ताईं ख़र्च अचे थो। पंजाब हुकूमत हाणे मञी रही आहे त उहो रुगो नंढी चोरी नाहे, पर मुनज़िम गिरोह उन में मुलविस आहिनि, जेकी चोरी थियल लोहो स्क्रैप डीलरनि, कारखाननि ऐं हार्डवेयर दुकाननि खे विकिरो कनि था। उन बावजूद माज़ी में ख़रीद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई न हुअण बराबरि रही आहे। हुकूमत हाणे कहिड़ा क़दम खणी रही आहे? स्क्रैप डीलरनि ऐं कारखाननि ते 10 करोड़ रुपयनि ताईं जुर्मानो तजवीज़ कयो वियो आहे। लोहनि जे ढकणनि बदिरां फाइबर गिलास ढकण लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जिन जी का स्क्रैप वैल्यू न आहे। CCTV ऐं AI बुनियाद ते निगरानी निज़ाम मुतारिफ़ करायो पियो वञे ऐं उहो बि हुकुम ॾिनो वियो आहे त जेकॾहिं कंहिं इलाइक़े में खुलियल मेन हॉल सबबि मौत थिए थो त लाॻापियल वासा या म्यूनिसिपल ऑफिसर ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी। पर असल सवाल अञा बि बरक़रार आहे। जॾहिं मसइले जो कारण सालनि खां मालूम हुयो त अॻुवाट छो न क़दम खंया विया?
लाहौर जो ही वाक़ियो रुॻो हिकु ख़ानदान जो अलमियो नाहे, पर पंजाब जे शहरी ढांचे, हुक्मरानी ऐं एहतसाब ते हिकु वॾो सवालिया निशान आहे।